Radio Studios. You are watching 4 p.m. Bulletin. माफिया हुकूमत के पाले रही है। हुकूमत इन माफिया जो छा बिगाड़ींदी। सुप्रीम कोर्ट कराची में सरकारी ऐं निजी इमारतुनि ते लॻल समूरा बिल बोर्ड्स ऐं साइन बोर्ड्स हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। शहर में बिल बोर्ड्स ऐं साइन बोर्ड्स हटाइण जा इख्तियार कमिश्नर कराची हवाले। अदालत रिमार्क्स में चयो आहे त जेकॾहिं कुझु थियो त हुकूमतुनि जो दाणो पाणी बंदि थी वेंदो। कमिश्नर साहब तव्हां बाइख्तियार आहियो, कार्रवाई करे समूरा साइन बोर्ड्स हटाए छॾियो। कराची के हर को तबाह करे रहियो आहे ऐं हर को पंहिंजे हिसे जी बाल्टी भरे हलियो वेंदो आहे। लॻे थो त माफिया सभु बणियल आहिनि ऐं वज़ीरनि खे ॾिसो त मुस्कुराईंदे वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि में घुमंदा आहिनि। ॿुधणीअ दौरान SSP ॾखण अदालत में आगाही ॾींदे चयो त बिल बोर्ड्स लॻाइण जो केस ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। सदन ॻोल्हा कई पई वञे। चीफ जस्टिस SSP ॾखण ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त छा उहे जवाबदार समुंड में हलिया विया। अदालत में फज़ूल ॻाल्हियूं न कयो वञो ऐं उन्हनि खे ॻोल्हे अचो। सिंध हुकूमत जी रिट किथे आहे। हर माण्हू मार्शल लॉ लॻो वेठो आहे। सिंध जो वॾो वज़ीर हेलीकॉप्टर ते घुमी फिरी वापसि मोटी अचे थो। माण्हुनि जे मरण ऐं कराची शहर में सफ़ाई जो ज़िम्मेवार केरु आहे जेको इन शहर खे साफ़ करे। सुप्रीम कोर्ट जो कराची में हद दख़लनि वारे केस जी ॿुधणीअ दौरान AG सिंध खां पुछाणो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त रोज़ानो गटर जे पाणी में ॿारड़ा ॿुॾी फौत थी वेंदा आहिनि। मुंहिंजी गाॾी जो फीथो बि गटर में फासी पियो हो। लॻे थो त कराची जे माण्हुनि सां सिंध हुकूमत ऐं लोकल बॉडीज़ जी दुश्मनी आहे। जेतिरो कमर्शियल कमु करणो हो करे वरितो। हाणे एयरपोर्ट ते को बि कमर्शियल कमु न थींदो। सुप्रीम कोर्ट कराची एयरपोर्ट भरिसां सिविल एविएशन अथॉरिटी जी ज़मीन ते पार्क ठाहिण जी हिदायत करे छॾी। सिविल एविएशन अथॉरिटी खां ईंदड़ हफ़्ते रिपोर्ट तलब। कराची में हिल पार्क जी ज़मीन ते अॾल घर ड्राहिण जो बि हुकुम। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त PSHS ते नालनि ते कब्ज़ा कया विया। उन्हनि जे करे ई समूरा नाला ख़तम थिया आहिनि। अदालत कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब कंदे चयो आहे त घरनि जे अलॉटीज़ जिन खे पैसा ॾिना आहिनि उन्हनि इदारनि सां राब्तो करे सघनि था। सुप्रीम कोर्ट कराची में किडनी हिल जी ज़मीन मुकमल तौरु ख़ाली कराइण ऐं निजी स्कूल जी इमारत ड्राहिण जो बि हुकुम ॾेई छॾियो। मेयर कराची चवे थो त मूं वटि इख्तियार न आहिनि, पोइ घर वञो, छो मेयर बणिया वेठा आहियो, तव्हां केॾे घर वेंदव। सुप्रीम कोर्ट में ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस जो मेयर कराची वसीम अख्तर खां पुछाणो। मेयर कराची वसीम अख्तर अदालत खे आगाह कयो त संदसि मुदो 28 ऑगस्ट ते ख़तम थी रहियो आहे। चीफ जस्टिस जो चवणो हो त तव्हां हलिया वञो, कराची शहर जी जान छुटी पवंदी। कराची जे मेयर्स मुस्तक़िल तौरु शहर खे तबाह करे छॾियो आहे। शहर लाइ केरु बि कुझु नथो करे। मेयर कराची वसीम अख्तर अदालत में पेशी खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि इस्तीफ़ा सां बि मसइला हल न थींदा। सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत इख्तियारनि जे बहाने कराची खे बाहि करे छॾियो आहे। बल्दियाती इदारनि खे मज़बूत करण खां सवाइ कराची जे अवाम जा मसइला हल न थींदा। कराची जो अवाम सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे टैक्स ॾेई रहियो आहे। ॿुधायो वञे त इहो टैक्स जो पैसो केॾांहुं वियो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत पार्क लेन रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अनवर मजीद सूदो ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां अदालत आॾो ॾोह मञण खां इनकार। एहतसाब अदालत जे जज आज़म ख़ान जी अॻवाणी में
आज़म खान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खां पुछियो त तव्हांजी ज़ात कहिड़ी आहे, फ़र्द जुर्म में लिखणी आहे। आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त हू सिंधी आहे ऐं सिंध जी नुमाइंदगी कंदो आहे। नैब तरफ़ां पार्क लेन रेफरेंस में 61 शाहिदनि जी फ़हरिस्त बि अदालत में जमा। सदर आसिफ अली ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए पेश थी चयो त हू समूरनि इल्ज़ामनि खे रद्द करे थो। मुंहिंजे वकील जी ग़ैर मौजूदगी में फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। जवाबदार ते फ़र्द जुर्म लागू करण लाइ वकील जी मौमनत घुर्बल हूंदी आहे। एहतसाब अदालत जे जज मोहम्मद आज़म रिमार्क्स ॾींदे चयो त जी असां अदालती फ़ैसिले में इहो लिखंदासीं त फ़र्द जुर्म लागू करण वक़्तु तव्हांजो वकील मौजूदु न हो। पार्क लेन रेफरेंस से ॿुधणी 1 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। मुंहुं ते दबाव विझण लाइ केस ठाहिया पिया वञनि। अदालतुनि खे ग़ैर जानिबदार रही फ़ैसिलो ॾियणो आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी पार्क लेन रेफरेंस से वीडियो लिंक ज़रिए इस्लामाबाद जी एहतसाब अदालत आॾो पेश। आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त दबाव विझण बावजूद आउं पंहिंजी पोज़ीशन तां न हटंदुसि। अरिड़हीं तरमीम आण ते कूड़ा केस ठाहिया पिया वञनि। सियासी बदनामीअ जो ड्रामो कयो पियो वञे। जेतिरो बि ज़ोर लॻायो वञे पर आउं पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रहंदुसि। कानून सभिनी लाइ हिकु जहिड़ो हुअणु घुरिजे। मुंहिंजो वकील अदालत में अची न सघियो आहे ऐं अदालत फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। अदालतूं उसूलनि ते हलनि त बहितर आहे। प्रोसिक्यूशन ऐं अदालतुनि खे कानून मूजिबि हलणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट कराची जिमखाना ते अॾावती कम रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणीअ दौरान एजी सिंध अदालत खे आगाही ॾींदे चयो त जिमखाना ते अॾावती कम सुप्रीम कोर्ट जे हुकुम ऐं आगाटनि आसारनि वारे कानून जे उबतड़ थी रहियो आहे। SBCA सूदो ॿियनि इदारनि खां इजाज़त वठण बिना जिमखाना ते अॾावती कम शुरू कयो वियो हो। कमिश्नर कराची अदालत खे आगाही ॾींदे चयो त जिमखाना ते अॾावती कम ख़िलाफ़ कार्रवाई कई त इंतिज़ामिया सिंध हाई कोर्ट में तौहीने अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। सुप्रीम कोर्ट कराची सर्कुलर रेलवे जी बहालीअ जे हवाले सां ट्रांसपोर्ट खाते जे मौक़िफ़ खे रद्द करे छॾियो। ॿुधणीअ दौरान सेक्रेटरी ट्रांसपोर्ट ते अदालत तरफ़ां कावड़ जो इज़हार। ॿुधणीअ दौरान सेक्रेटरी ट्रांसपोर्ट सां मुख़ातिब थींदे चीफ जस्टिस जो चवणु हो त कराची सर्कुलर रेलवे जी बहाली लाइ तव्हांखे जेको वक़्तु ॾिनो वियो हो उहो ख़तमु थी रहियो आहे। असां तव्हांजे ख़िलाफ़ तौहीने अदालत जी कार्रवाई कंदासीं। ट्रांसपोर्ट खाते जे सेक्रेटरी अदालत खे आगाही ॾींदे चयो त सर्कुलर रेलवे जे ट्रैक ते 24 हंधनि ते फाटक हुआ। ट्रैक जी बहालीअ सां समूरा रस्ता बंदि थी सघनि था। चीफ जस्टिस जो चवणु हो त तव्हांजे मंसूबे में 5 खां 10 साल लॻी वेंदा। इहो सोचे वठो त ट्रेन हिन साल ई हलंदी। बलोचिस्तान जे इलाइक़े चमन में ANF जी गाॾीअ ते बम धमाके जे नतीजे में 5 ॼणा मारिजी विया। एंटी नार्कोटिक्स फोर्स जे 2 अहलकारनि सूदो, 10 ॼणा ज़ख़्मी। वाक़े खां पोइ पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। चमन जी इंतिज़ामिया जो चवणु आहे त माल रोड ते बीठल मोटरसाइकिल में नस थियल बम ज़रिए धमाको कयो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चमन धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार कयो। वफ़ाक़ी घरू खाते खां धमाके जे हवाले सां रिपोर्ट तलब। नईगाज जे पाणीअ में ख़तरनाक चाड़ जे नतीजे में ॿुॾी वियल काछे में 3 ॾींहं में सवें ख़ानदान फाथल। पाक फ़ौज जी टीमुनि ऐं इंतिज़ामिया तरफ़ां नईगाज जे पाणीअ में फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। 150 खां वधीक मुतासिर ॻोठनि मां ॾूराहनि इलाइक़नि में फाथल माण्हू अञा ताईं इमदाद जे ओसीड़े में वेठल। जोही हाई स्कूल में क़ाइमु थियल कैंप में मुतासिरनि खे मुंतक़िल न कयो वियो। सहूलतुनि जी बेअणहाट। इंतिज़ामिया खाधे पीते जो सामान मुतासिरनि खे फ़रहाम न कयो। काछे वासी मुतासिर हुकूमती इमदाद लाइ दरबदर। इंतिज़ामिया मुतासिरनि जे खाधे पीते जो सामान रस्ते ते उछलाए छॾियो। मुतासिरनि जो चवणु आहे त केतिरा ई घर तबाह थी विया आहिनि। आबादी वारनि इलाइक़नि में अञा ताईं पाणी बीठल आहे। माल जो चारो बि ख़तमु थी वियो आहे। मुतासिरनि तरफ़ां इंतिज़ामिया खे सार लहण जी अपील।
घरनि में अंदरि पाणी आहे, घणी जायूं फाटी पियूं आहिनि, कचा घर किरी पिया आहिनि। जेको माल जो चारो आहे पोइ उहो ख़तमु थी वियो, घणा कोट किरी पिया आहिनि, घणनि में घणो नुक़सानु आहे। हिन महिल बि 4 फुट 5 फुट में पाणी जेका आहे उहा बीठो आहे। हर घर जे तव्हां अंदरि वेंदो तव्हांखे पाणी पाणी नज़र ईंदो। चइनि जॻहियुनि ते कट आयो आहे, पाणी तमामु घणो निकिरी वियो आहे ऐं निकिरे पियो थो, पर तॾहिं बि पाणी में लास्ट कोन्हे को। साईं जेकॾहिं सूरत हाल इहा ई रही, जेकॾहिं इन ते को कमु न थियो त जोई खे नुक़सानु आहे। पहिरियों जेको वॾो जेको घारो आहे उहो 3-4 कलाकनि में बंदि थी वेंदो, त जेके परते थोरा नंढा नंढा पिया हलनि त उन्हनि ते पोइ असांजी मशीनरी जेका आहे आराम सां उते पोइ मोटरेबल थी वेंदी, त असां पोइ अॻिते फर्दर कमु कंदासीं। ऐं उमेदु आहे त सुभाणे शाम ताईं सभु जेके घरान इहे बंदि थी वेंदा। जंहिं ऑफिसर बि कोताही कई आहे उनखे स्पेयर न कयो वेंदो ऐं इंक्वायरी हले थी ऐं इनशाला तमामु जल्द उन जा मीडिया सां डिस्कस कंदा, शेयर कंदासीं। जोही में FP बंद ते पाणी में लाथ अचण लॻी। पाणी जी सतह घटिजण बाद FP बंद खे मुख़्तलिफ़ हंधनि ते पियल घारा ॿधण लाइ कोशिशूं तेज़। आपाशी खाते जी टीमूं गरी मशीनरी ज़रिए FP बंद खे पियल घारा ॿधण में रुधल। आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल घारनि जे दौरे बाद टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त FP बंद खे लॻल वॾो घारो ॿधण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। अॼु वॾो घारो ॿधिजी वेंदो, उनखां पोइ नंढा घारा बि ॿधण लाइ कमु तेज़ कयो वेंदो। सूबाई वज़ीर सुभाणे ताईं समूरा घारा ॿधण जी दावा कंदे चयो आहे त FP बंद जा घारा बंदि करण में सुस्ती जी जांच कई वेंदी, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। FP बंद ते पाणी जी लाथ बाद नईं गाज, नैंग ऐं नैन नली जे पाणी मंछर ढंढ जो रुख करे वरितो। मंछर ढंढ ते पाणी जी सतह में वाध रिकॉर्ड। कैचमेंट वारनि इलाइक़नि मां बरसाती वहकरनि जी आमद खां पोइ हब डैम बि पाणी सां भरिजी वियो। आपाशी खाते जे इख़्तियारनि जो चवणु आहे त हब डैम में पाणी जी सतह 312 फुटनि मां वधी 330 फुट थी वई आहे। वधीक 9 फुट गुंजाइश पूरी थियण बाद हब डैम मुकमल तौर ते भरिजी वेंदो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी घरवारी सेरीना ईसा FBR में असासन जे हवाले सां जवाब जमा कराए छॾियो। इस्लामाबाद में FBR ऑफिस पहुची सेरीना ईसा तफ़सील जमा कराया। FBR इख़्तियारनि सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी घरवारी सूदो ॿारनि जे असासन जा तफ़सील तलब कया हुआ। सिंध हुकूमत सूबाई मैनेजमेंट केडर जे कामोरनि खे बि एग्ज़िटिव अलाउंस में शामिल करण जो फ़ैसिलो करे वरितो। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार ते रिपोर्ट शाया थियण बाद हुकूमत PMS केडर जे कामोरनि खे एग्ज़िटिव अलाउंस में शामिल न करण वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। ज़रीन जो चवणु आहे त सुभाणे चीफ सेक्रेटरी सिंध मुमताज़ अली शाह जी सदारत में थींदड़ इजलास में मैनेजमेंट केडर जे कामोरनि खे बि एग्ज़िटिव अलाउंस में शामिल कयो वेंदो। सिंध यूनिवर्सिटी जे ज़ूलॉजी शोबे जे मेरिटोरियस प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम सरवर गचल तरफ़ां VC सिंध यूनिवर्सिटी फ़तह मोहम्मद बरफ़त ते मनपसंद माण्हुनि खे अहम उहिदनि ते मुक़ररु करण जा इल्ज़ाम। प्रोफेसर ग़ुलाम सरवर वॾे वज़ीर मुराद अली शाह खे VC ख़िलाफ़ शिकायती ख़त लिखी छॾियो। ख़त में प्रोफेसर ग़ुलाम सरवर इल्ज़ाम हयो आहे त VC सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां ज़ाब्तनि जे उबतड़ मनपसंद माण्हुनि खे मुख़्तलिफ़ शोबनि में अहम उहिदनि ते मुक़ररु कयो पियो वञे, जंहिं सबबि तालीमी ऐं तहक़ीक़ी कारकर्दगी सख़्तु मुतासिर थी आहे। सिंध यूनिवर्सिटी जे VC फ़तह मोहम्मद बरफ़त खेसि नज़रअंदाज़ करे सीनियॉरिटी लिस्ट में 4थे नंबर ते मौजूदु प्रोफेसर खे शोबे जो सरबराह मुक़ररु कयो आहे। प्रोफेसर ग़ुलाम सरवर गचल तरफ़ां VC ख़िलाफ़ क़दम खणी इंसाफ़ ॾियण जो मुतालबो। सिंध यूनिवर्सिटी जे तर्जुमान जो चवणु आहे त शोबनि जे उहिदेदारनि जी मुस्तक़िल मुक़ररी जा इख़्तियार सिंध यूनिवर्सिटी जे सिंडिकेट वटि हूंदा आहिनि। VC आर्ज़ी तौरु 3 सीनियर प्रोफेसर्स मां हिक खे शोबे जो सरबराह मुक़ररु करे सघे थो। डीन ऐं प्रो वाइस चांसलर मुक़ररु करण जा इख़्तियार वॾे वज़ीर वटि आहिनि। लाड़काणो भरिसां 10 वरहनि जी नींगरी सां मुबैना इज्तिमाई ज़्यादती जो केस दाख़िल। ॻोठ यार मोहम्मद खोखर जे रहवासी मीहल खोखर इल्ज़ाम हयो आहे त संदसि धीउ सां जवाबदार जमील ऐं जानी खोखर इज्तिमाई ज़्यादती कई। धीउ जो मेडिकल चेकअप कराइण सां गॾु जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पुलिस जो चवणु आहे त मामले जी जांच कई पई वञे। केस में नामज़द जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।
हैदराबाद के हुसैनाबाद बचाव बंद वट हथ आए लाश की सिंध यूनिवर्सिटी के शागिर्द अली हसन पमर तौर सुञाणप। पुलिस जो चवण है तो शागिर्द अली हसन पमर 8 ऑगस्ट से घरां निकतो हो। 9 ऑगस्ट से लतीफ़ाबाद नंबर 4 वट सिंधु के किनारे ते सनस लाश हथ आयो। सिंध यूनिवर्सिटी के शागिर्द जो लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले। घोटकी भरसा M5 मोटरवे ते कराची का लाहौर वेंदर तेज़ रफ्तार कार कल्टी थियण के नतीजे में 2 औरतूं फौत, 5 ॼणा ज़ख्मी। हादसे के फौतिन में रिमशा और तहमीना खातून शामिल। पुलिस जो चवण है तो ड्राइवर के कंट्रोल में कार निकरण बाद कल्टी थी पई। फौतिन और ज़ख्मिन जो वास्तो लाहौर से है। एडिशनल IG सखर हमायूं शरीफ थाने के SHO तरफा टाइम न्यूज़ के नुमाइंदे इमदाद पमर ते वहशियाणे तशद्दुद जो नोटिस वठी छॾियो। डॉक्टर जमील टाइम न्यूज़ के रिपोर्टर इमदाद पमर और SHO हमायूं शरीफ मेहदी रज़ा टालपुर के घुराए वरतो। सिंध जर्नलिस्ट काउंसिल सूदो ॿियनि सहाफ़ती तंज़ीमुनि हमायूं शरीफ में पुलिस गर्दी की मज़म्मत कंदे चयो आहे त SHO ख़िलाफ़ कार्रवाई न थी त सहाफ़ी बिरादरी सरापा एहतजाज बणिजी वेंदी। गुज़िरियल ॾींहुं SHO हमायूं शरीफ पंहिंजे अहलकारनि सां गॾिजी टाइम न्यूज़ जे रिपोर्टर इमदाद पमर के वहशियाणे तशद्दुद जो निशानो बणायो हो। रिपोर्टर ज़ख्मी हालत में अस्पताल मुंतक़िल। हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। खत्म ऊंधाए की बिजली, खत्म ऊंधाए की बिजली, चिट्ठी चांडान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। ऐं सिंध के अर्दे पुट शहीद बशीर ख़ान कुरैशी की 61 सालगिरह अॼु मल्हाई पई वञे। शहीद बशीर ख़ान कुरैशी की सालगिरह के मौके ते जिस्कम चेयरमैन सनान कुरैशी की अगवाणी में मरकज़ी क़यादत रतो देरो में शहीद के मज़ार ते हाज़िरी भरींदी। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बशीर ख़ान कुरैशी के भेटा पेश करण लाइ तक़रीबूं भी मुनक़िद। अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सगत मां हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं इन ब्रेक खां पोइ।